अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां डोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। डोकरी में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन जे सर ते वापडा ऑफिस में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चेयरमैन गुलाम सरवर जूणित जो, अब्दाल अली बुंड, सदाकत अली जूणित जो, अकील अहमद कलोड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़कां डिवीज़न जे इंजीनियर मुश्ताक हुसैन बर्दी पारां 6 ॼणनि खे जबरी तौर रिटायर ऐं 6 ॼणनि खे रोल्ड करे छॾियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां नंढा मुलाज़िम ॾींहुं हुजे राति हुजे, गर्मी ऐं सर्दी में बि कमु करे पंहिंजी ज़िंदगी दांव ते लॻाए छॾींदा आहियूं, पर अफ़सोस जो असांखे शाबाश ॾियण बजाए असांखे बरतरफ़ करे असांजे बचड़नि जे वाद जो गिरह बि खसियो पियो वञे ऐं असांजे बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जे घर में बि फ़क़ाकशी वारे माहौल आहे। जेसिताईं असांजे मुलाज़िम ॿारनि खे बहाल नथो कयो वञे तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो ऐं कमु छॾे हड़ताल जारी रहंदी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।